डीएसपी साहब, मूं पाण ही मिलण जो सोचियो हुयो, पर तव्हांजो न्यापो आयो, हलियो आयुसि। दादन मूंखे संगार खान चयो आहे त छोकिरी मारे केनाल में लोड़ी वई आहे। मूंखे बहराम खान बि ईअं ॿुधायो सर। वधीक तव्हां पाण तस्दीक करे सघो था त ईअं आहे या न। शहबाज खान सां ॻाल्हायो साहब त इहा भञकड़ी छो थी थिए। तव्हांजे मौजूदगीअ में थियो हो सभु कुझु। उन्हनि हाणे ईअं छो कयो? सदन खिलाफ़ डीएसपी साहब एफआईआर थियणु घुरिजे। दादा न, मूंखे डीएसपी साहब एसपी साहब हुकुम कंदा त एफआईआर कढींदुमि। बाक़ी शहबाज खान खे दुरूं सुञाणा, चवंदो हिकिड़ी आहे, मन में ॿी हूंदी अथसि। पर मूं त डीएसपी साहब ते यकीन कयो। न मूं औरतूं अगवा कयूं, न वरी मूं वापसी खां इनकार कयो। मूं त सिर्फ़ सलामती चाहिए, सा न रही। हाणे जवाबदार केरु थियो? शहबाज जी धुर ख़ुदि शहबाज खान सम्झो साहब। हिते सोढल लाकब में हो त हुन बि इहा ई ॻाल्हि कई त मूं खेसि औरतुनि खे तंग करण ऐं हवेली में वञण खां रोकियो, पुट जे अगवा जे केस में गिरफ़्तार कराई। सोढल अगवा न कयो। सर, असांखे त कंहिं अणॼातल टोले वटां हथायो। एसपी साहब सां गॾु तव्हांखे बि ब्रीफ कयोमि सर। साहब, तव्हां ॿई ऑफिसर आहियो, पंहिंजा वसीला कतब आणे सघो था। तव्हां खां ॻाल्हि अहिड़ी ॿुधी रहंदी। जेकॾहिं साबित थिए थो त पोइ मूंखे शहबाज खान खां फ़ैसिलो वठी ॾियो त हुन इहा बेवाजिबी कई छो। मतां छोकिरीअ पाण वाह में टपोरणो हुजे। सर, उन पोयां बि के कारण हूंदा। अॻ में ईअं न थिए कई। कंहिंजो दबाव त ज़रूरी हूंदो न। साहब, शहबाज खान खुदि ऐं मीरल हुन जा ज़िम्मेवार आहिनि। छोकिरीअ खे मारियो वियो आहे। हा, मीरल अगवा बि थियो। असांखे से आजे करण लाइ छापा बि हया। इहो बि मीरल खां पुछो त उनखे बि शहबाज खान मंज़र तां हटाइण लाइ ईअं कयो हूंदो। साहब, मुंहिंजो त ॿिन्ही ॾांहुं वहिंवार रहियल आहे। जेकॾहिं सुभाणे वठां त मयार न ॾिजो ऐं दादन खे न बख़्श बि न कंदो, छो त दादन मौत आहे। मौत डरणो नाहे। हा यार, कुछ माफ कर। छा माफ़ कये? दंड फुरकान, दंड सरदार वटि पहुचाइणो अथई। मेहार वारा कीअं माफ़ करे? वञी सरदार संगार खान सां ॻाल्हाए। हिते या ट्रेडी न कर। वधीक न ॻाल्हाए निसार। सही थो चवे फुरकान, वधीक कीअं थो ॻाल्हाए। बाक़ी मूं तोखे माफ़ कयो मौला जी मेहर सां। मेहरबानी मेहार। बाक़ी सरदार खां छॾाइण जो ज़िम्मो मां न खणंदुसि। न छॾई त मां ज़िम्मेवार न आहियां। सरदार संगार पाई बि न छॾेसि। ही ख़ुशि थियो आहे हिते। निसार, उन में असांजो कहिड़ो ॾोह? असां त छॾियो न। सरदार न छॾेसि त ही ॼाणे ऐं सरदार ॼाणे। असांजो छा? तव्हां खां सरदार ॿाहिरि न वेंदो मेहार। बाक़ी असां खां अंदरि थी सघंदो सरदार? कमाल थो करी। असांखे पाण न आहे माराइणो। वञी चओ सरदार खे। ठीकु आहे। मेहरला मिलियो। छा पियो चवे? उॾरे पियो उॾरे। फुरकान, उॾरण बि अहिड़ो जो अठे आसमान ते। मां न आसमान ताईं न छॾियांसि। फुरकान, तो में जुर्रत किथे आहे? तूं चूबट, तूं कंदे भाव जो पलांद। तानो न ॾे मेहार, करे ॾेखारींदोसांइ। ॾिसंदुसि मौला जी मेहर सां। हिकु ॾींहुं ॾिसंदे ऐं ॿुधंदे। फुरकान जो भाउ मेहरलाई मारायो आहे। न ॼन, उहे सुझनि था, पर हिन खे हुजे या मारेसि या वरी पाण मरे। ॿिन्ही सूरतनि में फ़ाइदो असांजो, मौला जी मेहर सां।
बचाव थी वियो। या बाला ला कर थियो छा तस कुछ भी कोन तस ये मड़ाई अखियूं पूरियो पई आहे साह त हलेस पियो। अम्मा ये छा थी चई? डॉक्टर चयो आहे त हिनखे ज़हर ॾिनो वियो आहे, पर ज़हर जी मिक़दार घटि हुई, बचाव थी वियो अथसि। दवाउनि सां ठीक भी थी सके थी ऐं ठीक न भी थी सके थी। अब केड़ो एतबार खाधो हुंदई? के आज़ार को खाधो हुंदई, चरी थी आ जो ये ज़हर खाईंदी। इनखे वरी केड़ो आज़ार आ? पाण त ज़हर नथी खाई सघे न मां, छो त जिंदगी मिठी आ, हर कंहिंखे जिंदगी प्यारी आ। कीअं खाईंदी पाण ज़हर? जेकॾहिं ज़हर खाईंदी न कंहिं तकलीफ़ या अज़ाब को खाईंदी। पानी कोड़ो कीअं थियो? अम्मा जी अबा कहिड़े सोचनि में ख़ामोश थी वई है? सोचल तुंहिंजी ॻाल्हि हिया में पत्थर वांगुरु लॻी आहे। मुंहिंजी ॻाल्हि? हाँ मुंहिंजी ॻाल्हि? हिन लाइ तूं मूंखे थो चवीं त तकलीफ़ खां ज़हर खाधो अथसि? अम्मा ग़लति चयमि। हा हाणे तूं वरी मूं ते थो शक करी। हाणे हिनखे मथे ऐं मूंखे वरी हेठि थो करी। अफ़सोस आहे सोचल अफ़सोस आहे। अम्मा मूं तोखे न चयो आहे, छो थी पाण ॾोभाई? ॻाल्हि त ॿुध, तो हिनखे अॼु ॾींहं ताईं को घटि वधि चयो आहे? कॾहिं बि न। अम्मा मूं हद खां वधीक कोशिश कई आहे। जीअं मूं महिल हिते आई आहे न, उन ॾींहं खां वठी इहा ई कोशिश कई आहे त हिनखे तकलीफ़ न ॾियां। इन जो त इहो मतिलबु थियो न त हिनखे तकलीफ़ मूं ॾिनी आहे, इन करे हिन ज़हर खाधो आहे। ॿियो केरु आहे हिनखे घर में चवण वारो? ॿियो कासिम? कासिम? कासिम ईअं कीअं कंदो अम्मा? सवाल ही पैदा नथो थिए कासिम इहा हरकत करे। त सवाल मूंखां थो पैदा थिए न। वाह मां खां वधीक न मूं महिल ॾिखे थो मिठो करी। त वञ मूंखे ज़हर ज़री आणे ॾे त खाई मरी वञा त जान छुटी पवंदी। मरी वञा रोको पोइ वेठो हुजे जान। अम्मा सोढल करे बि त छा करे? हिक तरफ़ मां धमकियूं थी ॾे त ज़हर ॾे, ॿिए तरफ़ मुंहिंजी ज़ाल पई आहे जंहिं ज़हर खाराए वियो या खाधो अथई। अम्मा अम्मा मुमल अम्मा मुमल बाबा सारंग अम्मा मुमल अम्मा मुमल मां आहियां न। मुमल न न मुमल न मुमल। फकीर वेहे जा वञे ॻाल्हि ॿुध, जॾहिं मां बीठो आहियां त फ़कीर छो वेहे? फ़कीर बीहे जेसि ताईं सरदार अचे। सरदार
यो सरदार कहिड़ो बगन खान? बहराम खान असांजो सरदार, ॿियो वरी कहिड़ो? उहो त बदिजी वियो। बदिजी वियो? हा, मूं एसपी साहब खे फोन कयो त हमराव लांडीअ खां लाकब पहुची वियो। चवी छा तो धनु? सरदार बहराम खान को मामूली माण्हू आहे छा जो हिकदम वञी लाकब पुॼंदो? ऐं बाक़ी धनु धमाली फ़कीर को मामूली माण्हू आहे छा? धनु धमाली फ़कीर बि रिप अथई, रिप। ज़मानत जी कनीस, ज़मानत जी, या वरी हिन बंदे खे गुज़ारिश करे त आज़ादु करायूं। अरे हेॾे निकिर त ॼाण कैरीअ वारी त कूकट कंदो न वञी। तोखे ख़बर न आहे भगन जी सट वघड़ जो झट। हाणे धनु फ़कीर पुॼंदीअ वारो अथई त थी न वञे तूं बि लाकब जे हवाले। हा, कंहिंखे तो लाकब जे हवाले करे धनु? बाबल तव्हांखे चवे पियो त एसपी साहब खे चई बहराम खान खे लाकब कराए छॾियमि। ऐं हा, चवे पियो त हाणे तोखे बि लाकब कराईंदुसि। अड़े धनु, कराए पे सघां थो, पर कराए भी सघी थो? सरदार, मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां बगन ते इतबार था कयो। कत जो नंढो, कूण जी वरी भारी। असां फ़कीर माण्हू कयूं त घणो कुझु था करे सघूं, पर कयूं नथा। पर सरदार सां कहिड़ा लेखा? काॾेड़े धनु फ़कीर, तार खे लाकब मां केरु छॾाईंदो? पाओ न ज़ामिनो। अरे छॾियोसि ही वारो, अॻिते ईअं करे त ॿी जंग जा बि नट उखेड़े छॾियोसि। सरदार, फ़कीर वञे थो। अरे तारा न टिड़काए छॾियासीं। बादल, ॿियो दफ़ो सरदार सर सीधो करे हाणी खे सिधो थी सम्झाइणो आहे त कासिम करंट आहे, खारे या मारे। कहिड़ी सरसी? असां थोरो ॻाल्हायूं था त हर मां आसमान ते चढ़ी थो वञे, असांखे मौजूद ई नथो सम्झे। तव्हां वटसि वञो छो था? ये बि त ॾाढा ई ॾेखारण था वञनि ईसन। पोइ करे को ॿियो ऐं सुगासीं। अनवर, तुंहिंजे मथे जो फ़िरको फिरियो आहे छा? सच तो चवे थो, धमकियूं जो ॾेई था अचो। तव्हांजी धमकियुनि जो वज को ॿियो थो वठी वञे ऐं असां बेकसूर काबाड़ो थी था वञूं। यार बेवाजिबी त आहे न। हाणे त मूंखे बि शक थो थिए त शहबाज़ खान या छोकिरी लिकाई आहे या माराई आहे। सोढल जे घर ते चढ़ाई लॼ लीह जी न रखंदो त माण्हू त चवंदसि न। बादल मञूं था, पर धमकियूं ॾिजनि छो? जेको कजे न हम सलाह थी कजे बस। हा न, वञी खेसि बबकियूं ॾेई ॿुधाए न, सिर्फ़ ख़बरदार था कयूं। पर संदसि ख़िलाफ़ को मामलो थिए थो त सिधो सौ असांजे थो सम्झे। हा बिल्कुलु, ऐं पोइ ट्रापियुनि में बसी आहियूं। हेफ़ से कासिम, असां किथे अचो त हली कोन सघंदासीं। असां त चयो त जेको न सोचजे उहो कंहिंखे ॿुधाइण खां सवाइ करे छॾिजे, पोइ इन शहबाज़ खान जो शीको मरंदो। तव्हीं सही आहियो। सोढल अचे त गॾिजी सलाह कयूंसि था। बादल, तव्हां भली पिया सलाहूं कयो, पर तव्हांखे कासिम करंट करे ॾेखारींदो त कासिम करंट आहे, खारे या मारे। अम्मा, अॼु छा पई चयो शहर वञण महिल? चए पियो डीएसपी घुरायो आहे। डीएसपी? हा। अम्मा, अधे की विहारे न छॾिन। कसूर कहिड़ो अथसि जो विहारींदसि? अलाए अम्मा, पुलिस आ। पंज ई आङुरियूं बराबरि न आहिनि कंवल। पुलिस में चङा माण्हू बि आहिनि
जेके माण्हू माण्हूअ जी इज़त बि ॼाणनि। अम्मा इहो तूं थी चवीं, मूंखे त भउ थो थिए। तूं भउ न कर धीअ, अलाह कंदो त खिलंदो ईंदो। आमीन अम्मा। शबाना भेण, नाराज़ आहीं छा? न दा, नाराज़ न आहियां, पर मूंखे तुंहिंजो अरमान आहे। अरमान? हा। कहिड़ो? तूं घर जो वॾो थी करे घर संभाले नथो सघी। न धाणो झल जी थी थिए ऐं न शफ़न सब्र थो करे। मूंखे त हैरत आहे त तूं इन घर में गुज़ारो कीअं थो करे। बस मुंहुं त ॾियणो आहे न भेण। ईअं मुंहुं ॾिबो आहे? शफ़न त असांजी ज़िंदगी ऐं इज़त जे पोयां हथ धोई पइजी वियो आहे। उनखे तूं रोके नथो सघीं। कंहिं महिल बि घर में अची फायर करे हलियो थो वञे, कंहिं महिल त वरी मज़ार खे मारण लाइ तयार थो थी वञे। अकुल ऐं अरकान इहो त सदा। इन लाइ छेड़ियो अथमि शफ़न सां भेण। मां इहे मामला हमेशह लाइ ख़तमु करणा आहियां दादन जे लाइ। अदा दादन घर कोन्हे मामा। दादन आहे या नाहे, पर ही मामला हमेशा तूं कीअं ख़तमु कंदे अदा? भेण शफ़न खे न संग मिली वञे त सारा झेड़ा तकरार ख़तमु थी। तूं शफ़न खे त वञी सम्झाए, बाक़ी दादन अचे त उन सां मां ॻाल्हायां थी। ठीकु आहे भेण, मां वरी ईंदुसि। दादन जी नूरी, कॾहिं सोचो थी छाजे बारे में? विछोड़े जे बारे में। विछोड़ो? तूं मोकिली थो न वापस, त तोखां त मां विछड़ी वेंदसि न। तोखां विछड़ी वलर खां विछड़ियल मुंहिंज जीअं कुरलाईंदसि। कुरलाईंदे मिली न सघां त मां न तूं मयारी हूंदे। हिकु त वापसि करणु मजबूरी आहे, ॿियो त इहो विछड़णु नाहे नूरी। मां 1000 रुकावटूं टोड़े बची पहुचंदुसि। भली राज मुखालफ़ती बीहनि, पर दादन निभाईंदो। छा बि हुजे, पर मां अक्सर विछोड़े जी आग जे उलनि में हूंदसि। दादन तूं सारी अलाए न सारण जी ॻाल्हि थी करी, जेकी न पखीअ जीअं दिलि जे दीवारुनि में घर करे वेठल हूंदा आहिनि। उन्हनि खे न विसारण ऐं न सारण जी ज़रूरत हूंदी आहे नूरी। कॾहिं कॾहिं दिलि जी दीवारुनि सां टकराईंदे पखी भणको ॾेई उॾामी वेंदो आहे त ख़बर ई नाहे पवंदी। दादन हाँ यार अचो काल त काबिल सख्त ज़ख्मी आहे, मां हुनखे खणी न सघियुमि। काबिल सख्त ज़ख्मी आहे? चवी छा थो? मीरल ऐं ज़फर ओचिते हमलो कयो। मीरल ऐं ज़फर खे ख़बर नाहे मौत आहे। मौत नाहे हितेन अलॻि मुंहिंजी बचावा। दादा न जगह में धक खाई आहे। ख़बर आहे न, ख़बर आहे न काबिल, मुड़सनि ते ईंदियूं आहिनि। मीरल ऐं ज़फर खे ॿुधाईंदुसि दादन जे साथनि ते हमला कीअं कबा आहिनि। जल्द उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी दादन मौत आहे। मौत तरणो नाहे, नाहे तरणो। कल त खणीसि।